नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त क़ंधकूट में खबर ॾींदा हलूं त मुहर्रम उल हराम के सिलसिले में डिप्टी कमिश्नर क़शमोर हेठ क़ंधकूट मनवर मठिया की सदारत हेठ डिप्टी कमिश्नर ऑफिस में अहम गरजानी थी, जंहिंमें रेंजर्स कर्नल राय जावेद ASP पिंड शिरकत कई। डिप्टी कमिश्नर गरजानी में मुख्तलिफ फिक्र के उलमान खां मुहर्रम उल हराम के हवाले से पेश ईंदड़ मसला ॿुधा ऐं जल्द जायज़ मसला हल करण की ख़तरी कराई। गरजानी के खिताब कंदे डिप्टी कमिश्नर क़शमोर मनवर मठिया चयो त मुहर्रम उल हराम अज़ीम ऐं बरकतुन वारो महीनो आहे ऐं वाक़ई करबला सबुर तहमील ऐं कुर्बानी जो लाजवाल मिसाल है, जंहिं जो तारीख़ में मुतबादिल को भी मिसाल नथो मिले ऐं असीं वाक़ई करबला के पैगाम ते अमल पेरा थी कामयाब जिंदगी गुजारींदे दुनिया ऐं आख़िरत की भलाई हासिल करे सघूं था। डिप्टी कमिश्नर चयो त मुहर्रम उल हराम ऐं योम आशूर के ॾींहं के हवाले से सख्त सिक्योरिटी प्लान तरतीब ॾिनो वियो आहे, जंहिं तहत पुलिस ऐं रेंजर्स जा जवान सिंध बलूचिस्तान बॉर्डर ते मौजूद इलाइक़नि ते गश्त कंदा ऐं सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतजाम कया वेंदा। पुलिस ऐं रेंजर्स जे गश्त के पिण वधायो वेंदो त जीअं अमन अमान जी सूरत हाल खे यकीनी बनाए सघिजे। ज़िलो कश्मीर फिरके वारियत का पाक अमन पसंद माण्हुनि जो ज़िलो है, पर उन बावजूद असां सभिनी के हिन ख़ास ॾींहं ते मुतहरिक ऐं मुंज़िम रहण घुर्जे त जीअं का बि मुल्क दुश्मन कुवत पंहिंजे नापाक मक़सद में कामयाब न थी सघे। हिन आज़ादारी मजलिसनि योम आशूर जे ॾींहुं अवामी पैगाम में चयो त हर आम व ख़ास माण्हू पंहिंजी पसगिरदाई में ख़ासि ध्यानु रखे ऐं मशकूक चुरपुर ते कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि ऐं पुलिस के इतलाह करे। हिन मुख्तलिफ़ फिक्र जे उलमान खे हिदायत कई तो पंहिंजी सिफ़ुनि अंदर हम आहंगी ऐं भाईचारे खे यकीनी बनाइनि। उन मौके ते डिप्टी कमिश्नर तमाम असिस्टेंट कमिश्नर ऐं TMO सेवको ऐं लोकल गवर्नमेंट अमलदारनि खे हिदायतूं जारी कयूं त हू मुनक़द थींदड़ मजलिसुनि मातमी जलूसनि वारे रूट ऐं हंधनि ते सफ़ाई ऐं लाइटिंग जो बहितरीन निज़ाम खे यकीनी बणाइण ऐं राति जे वक़्तु थींदड़ मजलिसुनि ऐं जुलूसनि जे वक़्तु लोड शेडिंग न कई वञे ऐं सिहत खाते पारां मेडिकल कैंपूं पिण लॻायूं वञनि ऐं ज़िले ऐं तालुके अंदर कंट्रोल रूम पिण क़ाइमु कया वञनि। उन मौके ते सिक्योरिटी खे यकीनी बणाइण लाइ कर्नल रेंजर्स ASP कश्मोर चयो त समूरे ज़िले अंदर सिक्योरिटी जा इंतजाम सख़्त कया विया आहिनि। ज़िले सां लॻंदड़ बॉर्डर एरिया खे सील कयो वियो आहे ऐं अवाम खे गुज़ारिश आहे त मशकूक शख़्स जी निशानदेही करे पुलिस ऐं रेंजर्स खे फौरन इतलाह ॾिनो वञे त जीअं वक़्ते तो कदम खणी सघिजे। उन मौके ते सभिनी मुख्तलिफ़ फिक्र जो उलमान पंहिंजे मुकम्मल ताउन की ख़ातिरी कराई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।